दोस्तों अज लाला साईं का पाण पुछा कंदासूं तो जॾहिं इंसान मच्छी जो शौक़ करे तो मच्छी खाए तो ऐं उन मच्छी जो खुदा न ख़ास्ता कंहिंखे कंडो फासी तो पए तो पोइ उन जे लाइ छा करणु घुरिजे। उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे इस्तेमाल सां उहो कंडो जेको आहे बिना ऑपरेशन जे उहो ॻरी वञे या लही वञे। लाला साईं इहो त महिरबानी करे ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद असलम साहब वॾी महिरबानी इलाही कमु आहे, ख़ासि करे मिसकीननि ग़रीबनि जे लाइ। भटाई साहब जो बैत आहे, जिनी डांद न बिज तिनी आसरो तुंहिंजो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उभारी सिज। हीअ हिकिड़ी स्पेशल वीडियो आहे, स्पेशल टोटको आहे। ख़ासि करे असां तक़रीबन पूरे यूरोप जे डॉक्टरनि साहिबान खे गुज़ारिश कंदासीं ऐं पाकिस्तान के जे अवाम खे डॉक्टरनि खे जॾहिं कंडो फासी पवे तो तमामु इंसान जे लाइ बेचैन थी वेंदो आहे माण्हू, तक़रीबन उहो डॉक्टरनि ॾे हलियो वेंदो। हीअ सिर्फ़ु इंसान जे लाइ न आहे, ख़ासि करे घर में पालतू जानवर आहे, ख़ासि करे कुतो माण्हू पाले थो घर में, उनखे मच्छी ॾियूं था, उन में बि फासी पवे थो। जेकॾहिं ऑपरेशन ते कोई माण्हू वेठल आहे, ख़ासि करे ग़रीब, त उहो डॉक्टर साहब खे असांजी गुज़ारिश आहे त ऑपरेशन खां पहिरियां हे टोटको लाज़मी आज़माए। हिकु लीमे जी रस, हिकु लीमो मुकमिल लीमे जी रस कढी उन खे तव्हां उन महल पीआरियो। जेकॾहिं नंढड़ो ॿारु आहे, लीमो खटो आहे, नथो पी सघे, त नंढड़ो गिरह उन में सॼो ॿोड़े मुकमिल उहो तव्हां खारायो। उहो तक़रीबन 30 सेकंडनि में उहो कंडो इंशा अल्लाह ताला 100% उहो पाड़ खां जॾहिं ॿेरड़े में अंदरि जेको हूंदो उन समेत उहो ॻरी वेंदो। हे हिकु हज़ारे माण्हुनि ते आज़मायल नुस्ख़ो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे शेयर बि कयो, ख़ासि करे डॉक्टर साहिबान ऐं हकीम साहिबान, जीअं ग़रीबनि ताईं इहा शइ पहुची सघे। जन माण्हुनि वटि किराए जेतिरा बि पैसा न आहिनि, उन जे लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु नुस्ख़ो आहे। लाला साईं वॾियूं महिरबानियूं।